सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपीके में चूंडूं मुलतवी करण ते इलेक्शन कमीशन ऐं गवर्नर्स खां जवाब तलब करे वरितो। चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस सुमरता बंदयाल चयो त छा इलेक्शन कमीशन सदर पाकिस्तान जे ॾिनल तारीख़ खे तब्दील करे सघे थी। उन मामले ते सुप्रीम कोर्ट जो को बि फ़ैसिलो न आहे। जस्टिस एजाजुल हसन चयो त इलेक्शन कमीशन जो पहिरीं मौक़िफ़ हो त इहा पोलिंग जी तारीख़ मुक़ररु नथी करे सघे। हाणे इलेक्शन कमीशन पोलिंग जी नई तारीख़ बि ॾिनी आहे। छा इलेक्शन कमीशन जे मौक़िफ़ में तज़ाद न आहे? जस्टिस मुनीब अख्तर चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते 5 ई जजिस जूं सहियूं थियल आहिनि। ईअं न आहे त सुप्रीम कोर्ट जा 2 फ़ैसिला हुजनि। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त इलेक्शन कमीशन आर्टिकल 254 जो सहारो वरितो आहे। छा अहिड़े मामले में उन आर्टिकल जो सहारो वठी सघिजे थो? पीटीआई जे वकील अली ज़फ़र चयो त आर्टिकल 254 जो सहारो कम करण खां पोइ वठी सघिजे थो। चीफ जस्टिस चयो त आर्टिकल 254 आइन जी भञकड़ीअ जी इजाज़त नथो ॾिए। इहो आर्टिकल आइन में बयान कयल चूंडुनि जो मुद्दो तब्दील नथो करे सघे। अदालत ॿुधणी सुभाणे सुबुह 11:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी हलाईंदड़ लार्जर बेंच में चीफ जस्टिस सुमरता बंदयाल, जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन ऐं जस्टिस जमाल मंदोखेल शामिल आहिनि।